पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तों मां तव्हांखे पोइ किस्म ॿुधायो जंहिंमें चाकर खान जाबर खां पुछंदो ऐं जाबर कूड़ियूं पटियूं पढ़ाईंदो ऐं अम्मा जंहिंखे चए थो पंहिंजी महबूबा खे, यानी हू अहिड़े क़िस्म सां ॻाल्हाईंदो जीअं चाकर खान खे एतबार अची वञे। तव्हां ॾिठो ईअं ई थियो ऐं हाणे रुंडे खे बि हसीना पढ़ाए छॾियो, तोखे का ग़लती नाहे करणी, तोॾे बि ईंदो हाणे चाकर खान, तोखां बि पुछा की छा कंदो, तूं बि ग़लती कई त तूं तबाह थी वेंदे। हाणे जेको आहे इहो रुंडो जाबर वारी ऐं हसीना वारी साॻी ॻाल्हि चाकर खान खे कंदो अचण वारे एपिसोडनि में। ऐं तव्हांखे सॼी हिकिड़ी पटी पढ़ंदा नज़र ईंदा ऐं होॾां जेको आहे सांवल जा सौट सांवल वारा इंतज़ार में आहिनि त ॾिसूं कंहिंजो चाकर खान एतबार थो करे, असांजो या रुंडे ऐं जाबर जो। बहरहाल अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे बहितरीनु कहाणी ॾिसण वटां मिलंदी। छा यकीन करे वेंदो सांवल इहो चाकर खान जाबर जी ॻाल्हियुनि ते? दोस्तों फ़िलहालु यकदमि उहो यकीन न कंदो, बाक़ी हुनजे ज़हन में थोरो घणो वहम वेहिजी वेंदो, किथे न किथे ही मुलविस आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।